दोस्तों अॼु जी अपडेट में असां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद बेहतरीन अपडेट अची वई आहे जेका तव्हां सां शेयर कंदासीं पंहिंजा वरी ड्रामे जे मुताबिक़। दोस्तों जे हीअ अपडेट तव्हां न ॿुधी तव्हां सम्झो सॼो ड्रामो ई मिस करे छॾियो, स्किप करे छॾियो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जेका बि सिंधी ड्रामनि जा शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी मुंहंदी आहे। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी पहिरीं प्यारनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। हिन चैनल ते तव्हांखे नवे ड्रामनि जा रिव्यू मिलंदा, न्यू अपडेट्स मिलंदियूं ऐं सभु खां पहिरियां हिन चैनल ते। घणो टाइम वेस्ट नथा कयूं तव्हांजो, बसि हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों लाला रफ़ीक ज़हूर साहब जे लाइ केतिरा कॉमेंट अची रहिया आहिनि। सभ खां वधीक मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त लाला रफ़ीक मूसा उर्फ़ खे यानी उर्फ़ मूसा खे चांस वॾो आहे ड्रामे में पंहिंजा वेरी में। जी हाँ दोस्तों, जेतिरा बि कॉमेंट अची रहिया आहिनि त लाला रफ़ीक ज़हूर साहब जे नाले सां अची रहिया आहिनि। सिजावल ख़ान यानी हाजन तीवणे जे नाला सां बि काफ़ी कॉमेंट अची रहिया आहिनि। होॾां वरी जेको आहे असद कुरैशी जे नाले सां बि खोड़ सारा कमेंट अची रहिया आहिनि। बाक़ी ऐं आज़म मिंगल जा बि हद खां वधीक दोस्तनि कमेंट कया आहिनि त आज़म मिंगल बहरहाल आज़म मिंगल ऐं लाला रफ़ीक ज़हूर साहब बराबरि में इन्हनि ॿिन्ही जा कमेंट दोस्तनि जा अचनि था त इहे अदाकार हुजनि। लाला रफ़ीक खे वॾो चांस आहे। आज़म मिंगल जो ड्रामो त रियासत उअं ई अची रहियो आहे। बाक़ी पंहिंजा वरी ड्रामे में लाला रफ़ीक ज़हूर साहब, सिजावल ख़ान यानी हाजन तीवणो ऐं उन सां गॾोगॾु सालू बि इन में चांस हूंदो। उन सां गॾोगॾु इरफ़ान शेख खे चांस आहे। मतिलबु जेका तकरार ड्रामे में हुया अदाकार इन्हनि खे घणे मां घणो जेको आहे चांस आहे हिन ड्रामे में। ख़ुशख़बरी इहा आहे त हीउ ड्रामो 2026 खां पहिरियां लॉन्च कयो वेंदो दोस्तों। ऐं बसि थोरो मसइलो इहो आहे त जेका ॿोॾि अची रही आहे अलाह ख़ैर करे सिंध में को मसइलो मसाइल न थिए। पंजाब त ॿुधी वियो आहे जी इहा ॿोॾि सिंध में आई त पोइ थी सघे थो त शूटिंग पोइ न थी वञे, शूटिंग में मसइलो मसाइल पैदा थिए। बरसाति बि जेका ॾिसी था 2 ॾींहं 4-5 तारीख़ ते सिंध में अगरि इन नए महीने जी 5 तारीख़ ते अगरि इहा बरसाति हली त मूंखे लॻे थो शूटिंग अञा घणी पोइना थी वेंदी। दुआ कयो इहे जिते शूटिंग जा इलाइक़ा आहिनि उते अहिड़ो को मसइलो मसाइल न थिए ऐं शूटिंग जीअं न रुकिजे ऐं शूटिंग कंप्लीट थी वञे। शूटिंग कंप्लीट थी वई त पोइ ड्रामे खे केर बि नथो रोके सघे। ड्रामो पंहिंजे टाइम ते 2026 खां पहिरियां अची वेंदो, इहो हक़ीक़त आहे। ख़ुशख़बरी तव्हांजे लाइ इहा आहे त 2026 खां पहिरियां पंहिंजा बि ड्रामे जा अचण जा इम्कान आहिनि। जी हाँ दोस्तों, जेका लाला रफ़ीक ज़हूर साहब खे पसंदि करनि था, ड्रामे में ॾिसणु चाहिनि था त उहे हिन चैनल खे सब्सक्राइब करनि। जेका इरफ़ान शेख खे ॾिसणु चाहिनि था उहे बि सब्सक्राइब करें ऐं कमेंट करनि। सिजावल जा प्रस्ताव बि कमेंट ऐं सब्सक्राइब करनि।